गुलशेर चवंदा आहिनि त मौत खां पहिरियां जेकॾहिं माण्हू पंहिंजे गुनाहनि जो एतिराफ़ करे न त पोइ उन जी क़बर तां अज़ाब घटि थी वेंदो आहे। जेकॾहिं तूं चाहीं थो त तुंहिंजी क़बर तां अज़ाब घटि थिए त पोइ तोखे पंहिंजे गुनाहनि जो एतिराफ़ करणो पवंदो। बाबा साईं, हे ॾिसो, मां तव्हांखे हथ थो ॿधां, मां बेगुनाह हुया, बेगुनाह मूं ते यकीन कयो। हिकिड़ी ॻाल्हि पंहिंजे दिमाग़ में विहारे छॾ त तोखे हाणे माफ़ी मिलण वारी नाहे, तुंहिंजो मौत तय थियल आहे। इन करे चवां थो त पंहिंजे रूह खे थोरो हल्को करे छॾ, छो पंहिंजी रूह ते गुनाहनि जो एॾो बार सथियो अथई। बाबा साईं, खुदा जो वास्तो अथव, खुदा जो वास्तो अथव, मूंखे माफ़ कयो, मूंखे माफ़ कयो, मूंखे माफ़ी ॾियो। सोट दिलावर, जी हुकुम सौट। ये इंसान न पर शैतान आहे। ये पंहिंजे गुनाहनि जो कॾहिं बि एतिराफ़ न कंदो। ये ज़हर जी बोतल त मूंखे ॾे। अचे वठो सौट, अचे। राम राम बाबा साईं, राम। ॾिसो छा था, हिनखे हथी को कयो, अहिड़ो हथी को कयो जो चुरी न सघे। राम का, अरे परे तो तव्हां को, परे तो, हिते वेठो का। बाबा साईं, ॿुधायो तो, बाबा साईं, ॿुधायो तो। हथ कढोस। बाबा साईं, रावल खान जी कातिल असांजी पुफी आहे, पुफी। असां जेको बि क़दम कयो आहे न, पुफीअ जे चवण ते कयो आहे बाबा साईं। पुफी जीअं बाबा खे चवंदी तीअं बाबा कंदो वेंदो हुयो, ऐं बाबा असांखे चवंदो हुयो, ऐं असां उहो कमु कंदा हुआसीं। बाबा उन राति बि जाबिर बंगले में हुयो, जेके रावल खान ॾिसी वरितो। उन गुनाह खे पुफी लिकाइण जे लाइ बाबा ने काल कई, उनखे चवंदे ही कमु करे ॾियो। ऐं जॾहिं असां आयासीं, रावल खान अकेलो हुयो बाबा साईं, उनखे असां ज़हर ॾेई मारियोसीं। बाबा साईं, बाक़ी खुदा तो ॼाणे वॾे रेस खे कंहिं क़तल कयो आहे, कंहिंजा हथ आहिनि, इहा पाण खे का बि ख़बर कोन्हे का। बाक़ी वल्लू ऐं शमीर जा कातिल असां आहियूं, ऐं असां सां गॾु जाबिर खान बि आहे, उहो ॿधल आहे असां सां। बाबा साईं, जेको बि तोखे कुझु ॿुधायो आहे, अलाह तो ॼाणे, सभु कुझु तोखे ॿुधायो आहे। असां न ॼाणींदे बि इहो ज़ुल्म कंदा रहियासीं, का ख़बर ई न पई असांखे। हाणे सज़ा था ॾियो या माफ़ी, इहो सभु तव्हांजे हथ में आहे बाबा साईं। गुलशेर, जेकॾहिं तोखे माफ़ी वठणी आहे न त तोखे माफ़ी अदा रावल खां वठणी पवंदी। रावल खान त मरी चुको आहे। हा, इन करे तोखे बि मरणो पवंदो। उते वञी तूं उन खां माफ़ी घुरजांइ। मां मरण नथो चाहियां बाबा साईं, बाबा साईं, मां हाणे शादी कई आहे, मां मरण नथो चाहियां बाबा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।